कंदार हिन दफ़े सभिनी हारनि खे वञी चओ जेको फसूल थियो आहे इहो वॾेरे जे हवाले कर। जीअं बि वॾेरो आचर खान चवे उहे बरक़रार उहा ॻाल्हि हुजणु खपे। या मुंहिंजा मौला असांजी मदद लाइ कंहिंखे मोकिल। तूं न मुरंदे न गिरफ़्तार कयो हिननि खे। साहब सां ॾाढे लॻल आहे पुट। मुर्तज़ी इहो सरासर ज़ुल्म आहे। असां ग़रीबनि सां नाइंसाफ़ी था कयो आहे। जेकॾहिं मां वॾेरे सां न फिटायां हा त हींअर तूं मूंसां गॾु जेल में न हुजी हा मुंहिंजा बाबा। करे छॾी न ग़लती पछताईंदे शेरल पछताईंदे। तोखे जेको करणो आहे कर वॾेरा। अहिड़ी जगह ते बदली कंदुमांइ सूबेदार ज़िंदगी भर यादि रखंदे। ठीक आहे सर हींअर हिननि खे रिहा थो कयां। अनवर खान मुंहिंजे भाउ खे जल्दी ॻोल्हे करे असांखे हितां जल्दी रवानो कर। अनवर खान जो हिन पग जो हक़दार मजनू खान। चाचा साईं ही मुंहिंजो हक़ आहे। कुर्ब सां ॾियो त तव्हांजी मर्ज़ी न त ॾाढ सां तव्हांखे हूअं वठण ईंदो आहे। छो त दरिया खान दरिया आहे जे चढ़े त बंद टोड़े न त बेला फोड़े। तूं छा थो चई त मुंहिंजो नालो शेरल आहे। कंहिं शइ असां चमड़ियूं उधेड़े ऐं उन्हनि खे मारे निस्त नाबूद करे छॾियो आहे। मजनू ऐं अनवर खान हुन जे रत जा प्यासा थी विया आहिनि। शेर जी जान खे ख़तरो आहे। सुठो थिए त रस्तो छॾे वञ जे न त मां शेरल शींहुं आहियां। शींहुं थियण में देरि न कंदुसि। मूंसां दुश्मनी न कर पोइ मथां तोखे पछताइणो पइजी वञे। मजनू पछताइण जो नालो न आहे। मजनू मौत आहे मौत। मूंखे अहिड़ो सबक़ सेखारियो जो पंहिंजी सचाई बि विसारे छॾे। मजना खान इहो ई आहे शेरल। शेरल हे हाल हवाल हाणे कीअं पियो अची बंगलनि ते असांखे धमकियूं ॾी। अञा ताईं तोखे मगी आहे। 100 गिदड़ गॾु थी हिन अकेले शींहं जो शिकार नथा करे सघो। नवी दे जान जा पुट जंगल पार कहते हैं नादे अली मुश्किल मेरी हल कर मुश्किल कुचाली या अली मदद। तूं ख़बर आहे न अनवर हूंदे तुंहिंजे भाउ खे केर बि कुझु नथो करे सघे। सूबेदार हर कलम थी तैयार मरण लाइ। हल्ला थी गद्दार। हाणे खे कुत्ते जे मौत मारियो आहे। तूं बि मरण जे लाइ तयार थी। आचर खान सां वेर कारी हथ ते पैर। आचर खान मूंखे मारियो न दादा न न ला इलाहा इल्लल्लाह। अचर खान माफ़ी वठणी ते मुंहिंजे भाउ खां वठ ऐं हुन ॻोठ वारनि ते जंहिं ते ज़ुल्म कयो उन्हनि खां माफ़ी वठ। मरण लाइ तयार थी अचई थी कोन।